बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। सिंध जी जेका धरती आहे, हितां जी रहणी करणी, ॿोली, तहज़ीब, तमदन सदियुनि खां शाहूकार दुनिया जी ॿोलियुनि मां लिखी वञे पई। असांजी धरती हमेशह मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि माण्हुनि जूं काहूं बि सठियूं आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जूं यलगारूं बि सठियूं आहिनि, मुख़्तलिफ़ आफ़तुनि खे बि मुंहुं ॾिनो आहे। पर सिंध जे माण्हूअ हमेशह दिलेरी सां, बहादुरी सां, सचाईअ सां, प्यार मुहबत वारी अमन वारी जेकी धरती आहे, हिते अमन क़ाइमु करण लाइ, प्यार मुहबत पकड़ण लाइ हमेशह अॻु रहिया आहिनि ऐं धारियनि खे बि हमेशह मुहबत ऐं भाईचारे सां गॾु हुननि खे खणी हलिया आहिनि। सिंध जी जेको शांती, सुख, अमन आहे, उन जे करे हिते मुख़्तलिफ़ क़ौमूं हमेशह अची आबाद बि थींदियूं रहियूं आहिनि। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे उहो आहे सिंध हुकूमत जे हवाले सां, इक़दारी धुरनि जे हवाले सां। सिंध जे अंदरि जेका बदमनी आहे, महांगाई आहे, हिन वक़्तु जेकी ख़ासि करे ॿोॾि वारी जेकी सूरत हाल आहे, माण्हू लखे माण्हू बेघर थिया आहिनि, बुख ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, दवाऊं अण लभनि, सहूलियतूं कोन्हनि के मेडिकल जे हवाले सां, ऐं खोड़ सारा अनेक मसइला जेके सिंध जे माण्हुनि सां हिन वक़्तु वहनि वापरनि पिया, उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿिया खोड़ सारा जेके सिंध जा इशूज़ आहिनि उहो मुक़दमो आहे। अॼु असांजो जेको महिमान आहे सिंध जे वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार मोहम्मद अमीन मेंगल साहिबु। अमीन साहिबु, तव्हांजी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। सभ खां पहिरां त सिंध हुकूमत जा अवां वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार बि आहियो, स्पेशल असिस्टेंट आहियो। सिंध में हिन वक़्तु जेकी ॿोॾि वारी सूरत हाल आहे, अवां ॾिसो पिया त लखे माण्हू बेघर थी चुका आहिनि। सिंध हुकूमत 15 ज़िलनि खे आफ़त सटियल ज़िलो बि करार ॾेई छॾियो आहे। माण्हू बेघर थियनि पिया, सवें घर माण्हुनि जा तबाह थी चुका आहिनि, माण्हू लुड़ी विया आहिनि, नंढड़ा ॿार, मासूम ॿार पाणी लोड़े खणी हलियो वियो आहे। पर हुकूमत जी कारकर्दगी ज़ीरो, कुझु बि कोन। पाकिस्तान पीस पार्टी मां माण्हुनि जूं तमामु घणियूं उमेदूं। सिंध हुकूमत 50 खां वधीक वज़ीर बि मौजूदु आहिनि, 44 वज़ीर आहिनि, 6 सलाहकारनि खे वज़ीर जो दर्जो ॾिनल आहे, 13 स्पेशल असिस्टेंट आहियो अवां, साॻे वक़्तु 17 सलाहकार बि आहिनि, 74 माण्हू मिलाए करे थी वञनि था। एतिरी हुकूमत जे माण्हुनि जी फ़ौज ऐं माण्हू बदहालीअ शिकार आख़िर छो? दोस्तो, ॻाल्हि हक़ीक़त इहो आहे त हिकु इहे आफ़त कुदरत जे तरफ़ां अचनि था और उनखे मुंहुं ॾियणो थो पए। और अचानक अहिड़ो आफ़त सिंध ते मां सम्झां थो 42 जो बोर्ड 47 में 44 में जेको थियो, 44 में 48 में मुख़्तलिफ़ आया आहिनि, बोर्ड 73 में बि आयो आहे, 71 में बि आहे, 76 में जेको बोर्ड आयो भुट्टो साहिबु जे गवर्नमेंट में, उन खां बाद ॿिया हल्का बोर्ड आया आहिनि जेको 9 लख क्यूसेक ताणी, जेको मां सम्झा 96 में बि अहिड़ो बोर्ड आयो नंढो। त लेकिन हे बोर्ड तमामु उन्हनि खां मुख़्तलिफ़, जेको हमेशह कंटिन्यू बरसातूं बि हलनि पिया हिन बोर्ड सां गॾु, और असां को इमदादी कैंपूं आणूं पिया त उहो पटिजी पिया वञनि, तूफ़ान, बारिश। और ॿिए नंबर ते अवाम हिकु ट्रस्ट बि न पियो करे, त जंहिंजे करे असां पाण ॿेड़ियुनि ते चढ़ी कचे जा अवाम ॾे वञूं पिया त बाबा ख़ुदारा तव्हां पंहिंजे, हाणे जीअं पंजाब में तबाही थियो आहे, मतिलबु पख्तूनख्वा में तबाही थी आहे, में जेको ख़ैबर पख्तूनख्वा में तबाही थियो आहे, उहो सिंध ॾे तबाही अचे थो, तव्हां हाणे को होशियारी वठो। लेकिन उहो एतिरे जो कंहिं इलाज में पर माण्हू कीअं यकीन कंदा, छाकाणि त कामोर जी जेकी कारकर्दगी आहे, जेके बि सिंध में कामोर आहे या मुल्क जा जेके कामोर आहिनि, उहे त माण्हुनि खे रोले छॾनि रण में। चाहे त और असांजे दरिया में एतिरो घटि पाणी हिन सालनि में हलियो आहे, उहो इहो 96 वारो बोर्ड खे सम्झनि पिया त बाबा हिते 96 जो बोर्ड आयो बि असांजा ॻोठ मथे हो आहे, हेॾे पाणी न आयो। भुट्टो साहिब जो दौर में बि थोरो घणो पाणी आयो, असांजा माना घर वग़ैरह मथे हुआ, असांखे नुक़सानु न थियो। हाणे वरी अहिड़ो ॾाढो पाणी आयो जेको असांखे हिते ॿुॾाए वेंदो, जंहिंजे करे त भुट्टे साहिब खां बाद मां सम्झां थो बंधन ते अहिड़ो तवजो 74 जो बोर्ड खां बाद अहिड़ो को वरी बोर्ड बि कोन, खाते वारा पैसा हड़प करे विया जेके बि मिलिया पे।
आपाशी वारनि जो हाणे असांखे त ख़बर न आहे, उहो हाणे तव्हां जेको चओ था तव्हां वटि अहिड़ो प्रूफ हूंदो शायदि में बि करोड़पति जी जेकी करप्शन उहो सबूत मौजूदु आहिनि, लिखियलु कोन्हे, आम माण्हू बि सम्झे पियो, बहरहाल मीडिया में रिपोर्ट बि थी रही आहिनि। बहरहाल उन्हनि ते अगरि अहिड़ा आहिनि त उन्हनि ते एक्शन थियणु खपे। असां था चाहियूं त हिन टाइम असां को आर्गूमेंट्स त नथा करे सघूं, छो त हिन टाइम असां माण्हुनि खे रिलीफ ॾियूं। जेका माण्हुनि खे असां बंधन ते आंदा आहियूं, उन्हनि जो खाधो पीतो, उन्हनि जो बीमारियूं, उन्हनि जो मेडिकल मतिलबु मसइला आहिनि असांखे, और जेको रेलो पाणी जो अचे थो अञा मतिलबु दरिया मस्तु लॻो पियो आहे, त असां था चऊं ख़ैरियत सां इहो रेलो वञी समुंड में थिए, जेको घटि में घटि सिंध धरती ते नुक़सानु करे वञे। त असां इन ई कोशिशुनि में लॻा पिया आहियूं त इहे ख़ैरियत सां कढूं। उन खां बाद माण्हुनि खे रिलीफ, असांजो सदर साहिबु पाण पंहिंजो जेका हिन खां अॻु में दौरो रखियलु हुओसि उहो दौरे ते वियो। कंहिंखे बि एतिरो यकीन हो त हेतिरो वॾो को तबाही पख्तूनख्वा में तबाही थी चुकी हुई, त सभिनी खे यकीन हो त सिंध में तबाही असांजा डेम अॻु में जेके बि गुडूबराज का कोटली डाउन स्ट्रीम में जेके इलाइक़ा तबाही थियणी। उन खां बाद तव्हांजो तक़रीबन सिंधू दरिया जातो अचे थो, उहो 1800 किलोमीटर जे फ़ासिले ते समुंड में थो अचे। हाणे इन जो पेट जेको 15 काथे किलोमीटर आहे, जा काथे 12 किलोमीटर बि आहे, काथे 10 किलोमीटर बि आहे। अंदाज़ा पाणो त जेको बि पाणी हूंदो इहो असां इन पाणी खे एतिरो ब्रेक कंदासीं, माना अर्जा ते रोकंदासीं वेंदासीं त कम से कम इन्हनि में जेको हर सूबे खे, पंजाब थो चए मूं वटि पाणी कोन्हे को, बलूचिस्तान तव्हां थो करे त मूं वटि पाणी नथो अचे, मुंहिंजो हक़ु सिंध थो खाए, सिंध थो चए पंजाब थो खाए, अहिड़े तरीक़े पंजाब सिंध सां ज़्यादती करे रहियो आहे। हिन वक़्तु बि माण्हू दावो कनि पिया त जेको पंजाब में जेको अॻे में डैम में जेको चश्मा जेल में पाणी छॾियो उनजे करे बि नुक़सानु थियो आहे। बहरहाल अलाह सभिनी जो जेका असां सभु दुआऊं पिया कयूं त पाणी अचे, पाणी अचे। इहो पाणी अलाह त असांजो मथो महिरबानी कयो, लेकिन इहो पाणी हाणे एतिरो असांखे ज़हमत में विझी छॾियो आहे। असांजा अवाम सिंध हुकूमत दुआउनि ते हले थी, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा दुआऊं थो करे, त दुआ कयो अमन अमान थिए। अवां साॻी ॻाल्हि दुआ त हिकु पाणी ते बि दुआऊं हूंदियूं। हा, मेन चीज़ मुस्लमान आहियूं त असांजो यकीन दुआ ते बि आहे। हुकूमत जी कारकर्दगी किथे हूंदी? हुकूमत हाणे जंहिं तरीक़े सां करे थो, इहो हुकूमत जो हेॾो न थिया त इहो नुक़सानात तमामु सॼो सिंध बुॾी वञे हा, जंहिंजे करे ॾींहुं राति तव्हां यकीन कयो असां पंहिंजे निंड आराम पिया कयूं। जेका बि मिनिस्टर, जेका बि सभिनी जा ड्यूटी इंटर सिंध में लॻल आहिनि। त मां कल्ह पहुतो आहियां कराची में, कुझु अहिड़े मतिलबु ज़ाती मसरूफ़ियात हुआ जंहिंमें मूंखे डॉक्टर वटि हिकु अपॉइंटमेंट हो, मुंहिंजो ॿारनि जो तबियत सही न हो, मां हुते मजबूरन मूंखे अचिणो पियो। वरी मां अॼु शाम जो मां ॿीहर निकिरी वेंदुसि। अव्हांजो इलाइक़ो लाड़काणे जे भरिसां आकिल बंदि, आगाणी बंदि, उहे ख़तरे हेठि रहिया आहिनि, उन अव्हां विज़िट बि करे आया आहियो, उन जी सूरत छा था ॾिसो? बसि उहो ख़ैरियत सां, हे जेको 10.5 लख 11 लख क्यूसेक या 11 लख खां अबव जेको आहे, 11 लख 30,000 क्यूसेक जेको ॿुधाइनि था टेक्निकल माण्हू, इहे त ख़ैरियत सां इन में ॾींहुं राति इंतिज़ामिया, उन में पॉलिटिकल माण्हू, उन में जेका बि असांजा पार्टी जा माण्हू, कोशिश में इहो आहे जेका इरिगेशन चैनल में चवंदा आहिनि जैक, जेको दरिया जो रुख थोरो चेंज करणु मोड़े सघे। हाणे मथां बारिशूं पिया हलनि, और उन खां बाद जेका बि असां पथर पिया घुरायूं त उहो ट्रक पासनि पिया कचा, चाहे त कचे में तव्हांखे को रोड त न आहे त स्लिप पिया थियनि, अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे टूचूं करे उन मंज़िल ते आणूं पिया, उहो पथरूं लाहियूं पिया त जीअं इन बंधन खे मज़बूत कयूं जो लाड़काना या उनजे आबादी वारा जेका बि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बचाइजे। चाहे त अॻे दरिया में कुझु पाणी घटि वहंदो वियो आहे, अहिड़े तरीक़े सां उहो इन किनारे ते माना जेको माना शहरी तरफ़ किनारा जेका आहिनि उन में आखिल कहूं या नसरत बंद कहूं, जेको लोप आहे नसरत लोप, उते थोरो असांखे लॻे पियो उते असांजो सॼो इंतिज़ामिया कमु करे पियो। आखिल वटि असांखे जेको आगाणी और आखिल, हिते असांखे ख़तरो महसूसु थिए पियो। हिन में तमामु असां चीफ इंजीनियरनि त अलाह जे फज़ल सां हिन टाइम कवर करे विया आहिनि जो एतिरो जो इहो पाणी जो जेको दबाव हो, प्रेशर हो, उन मां निकिरी वियो आहे।
और अञा ईअं न त असां माना माठ करे वियूं न, अञा ताईं इहो जेसि ताईं दरिया हेठि माना 2-3 लख क्यूसेक हेठि न वेंदो जेसि ताईं असां सुख जो साहु न खणी सघंदासीं। तारीख़ी असांजो माॻ आहे मोहनदड़ो, उनखे ख़ुदि ख़तरो आहे, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? ओॾे बि असांजो सॼो मतिलबु फोक्स थियल आहे। असां नथा चाहियूं त असांजो सॼो पाकिस्तान जो पहचान, असांजो सिंध जो पहचान हिकु एशिया में इहो मोहनजोदड़ो आहे जेको 5000 क़दीमी हिनखे त असां जेको बि असांजो हाल आहे त इनशाला असांजो गवर्नमेंट जो और सभिनी जो इनशाला इनखे आसानी सां त दरिया जे हवाले न कंदासीं, लेकिन दरिया मस्त आहे। माना तव्हां सम्झो दरिया मस्त आहे, सिंध जा तारीख़ी माॻ बि मिटाए सघे थो, सिंध में जेको कुझु थींदो उन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर मजबूरी आहे नंढड़ी ब्रेक वठणी। नाज़रीन, अॼु असां सां गॾु सिंध जे वॾे वज़ीर जो स्पेशल असिस्टेंट मोहम्मद अमीन मेंगल गॾु आहे। साण सां खोड़ सारियूं प्रोग्राम में ॻाल्हियूं कबियूं, पर मजबूरी आहे नंढड़ी ब्रेक जी।